अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा। ऐं मुंहिंजूं ही ॿुधायल रेसिपीज़ तव्हां ट्राई कयो था इलाही न। अॼु असां ठाहींदासीं पालक दाल, पालक ऐं मुङनि जी दाल। ही ॾिसो पाउ खनि पालक आहे जेका पहिरियों खां बॉइल थियल आहे। ऐं जीअं मूं तव्हांखे पहिरियों ॿुधायो त भाॼियुनि जो मां पाणी न हरींदी आहियां, इन में तव्हां ॾिसो पिया पाणी पियो आहे। ऐं मुङनि जी दाल भिगल कोन्हे, इहे सिर्फ़ु मूं तव्हांखे ॾेखारण जे लाइ कढी आहे। हिकिड़ी नंढी प्याली, हीअ ॾिसो हिकु नंढी प्याली मुङनि जी दाल, पाउ खनि पालक बॉइल थियल, हिकिड़ो टमाटर कटियल नंढी प्याली में, ऐं अधु टी स्पून जेको आहे ॻाढ़ा मिर्च, ऐं चौथाई टी स्पून नंढो चमचो हैड। हाणे पालक दाल मुङनि जी या पहिरियों खां भिॼाए रखणी आहे अधु कलाक खनि। मुङनि जी दाल जल्दी ॻरंदी आहे पर पोइ बि भिॼाए रखबी आहे। सो पालक, मुङनि जी दाल, टमाटा, ॻाढ़ा मिर्च ऐं हैड, इहे मां टई शयूं मिलाए करे बॉइल थियण लाइ रखबी। ठीकु आहे। मुङनि जी दाल जीअं त जल्दी ॻरंदी आहे, इन लाइ पालक जेका पहिरियों खां बॉइल करे छॾियो, छो त दाल ॻरी वेंदी न त पालक कची रहिजी वेंदी। सो इहो चारई शयूं मां पहिरियों खां प्रोसेस करे चुकी आहियां। सो मां तव्हांखे ॾेखारियां थी। अचूं त असां पंहिंजी देगड़ी ते, ऐं हीअ मथां ॾिसंदा हूंदो तव्हां, हीअ अछो इहो लूणु मूं हींअर विधो आहे। असांखे नानी ॾाॾी अम्मा सभिनी इहो ई सेखारियो त दाल में लूणु पोइ विझिजे, शुरू में विझंदो त दाल देरि सां ॻरंदी। त मूं कॾहिं तजुर्बो कोन कयो आहे त दाल देरि सां ॻरंदी आहे अलाए न ॻरंदी, पर असां हमेशह लूणु आख़िर में विझंदा आहियूं। सो हीअ मुंहिंजी पालक पची वई आहे, छो त पहिरियों खां पकल हुई त वधीक ॻरी वई, दाल ॻरी वई, ऐं टमाटर बि हिन में ॻरी विया। हाणे मां हिन में लूणु विधो आहे, हिनखे मेटींदसि। मेटण सां गॾु गॾु ही सावा मिर्च हिन में विझिबा। ठीकु आहे। जीरो आहे जंहिंजी राई ॾिबी, तड़को चवंदा आहिनि माण्हू, पर तड़को उर्दू लफ़्ज़ आहे, सिंधी में असां राई ॾींदा आहियूं। धाणा पवंदा हिन में, गिदामिड़ी जो पाणी आहे, जंहिंजा खखड़ियूं या गोरा चऊं उहे मूं कढी छॾिया आहिनि, ऐं हीअ सादो पाणी आहे जेको असांखे दाल जेतिरी छिॾरी या घाटी करणी आहे असां ओतिरी कंदासीं। ठीकु आहे। सो हाणे असां विझूं था हिन में सावा मिर्च ऐं लूणु, इहो असां हींअर विधो आहे। हींअर हिनखे असां मेटींदासीं। ऐं उनखां अलावा हेॾां ॾिसो हिन चुल्हे ते मूं फ्राइंग पैन में थोरो ऑइल, हीअ नंढी प्याली जेका तव्हां ॾिसो था जंहिंमें जीरो आहे, सफ़ा नंढड़ी प्याली आहे, या हथनि मां अंदाज़ो लॻायो, या एतिरो मूं हिन में तेल विधो आहे। सो उहो तव्हांजी हुन ते दारो मदार रखे थो त दाल अगरि घणी आहे, पालक घणी आहे त तेल बि घणो थींदो, ऐं मूं जेतिरी क्वांटिटी खई आहे उन हिसाब सां इहो तेल काफ़ी आहे। तेल मूं गरम करण लाइ रखियो आहे। हिन में असां हाणे विझंदासीं जीरो या हिन जी राई आहे। ठीकु आहे। हल्की बाहि ते मां छॾे थी ॾियां त जीअं गरम थिए। उनखां पोइ असां अचूं था वापसि पंहिंजे देगड़ीअ ते, ऐं गिदामिड़ीअ जो पहिरियों पाणी विझिबो, पोइ उनखे दाल खे चेक कबो त छा उनजी घाटाइप या छिॾराइप असांजी मर्ज़ीअ जेतिरी आहे। ऐं असां हीअ दाल अगरि चांवरनि सां पचाईंदा आहियूं त थोरी छिॾी कंदा आहियूं। हिन महिल असां मानी सां खाईंदासीं, इन लाइ मां हिनखे थोरो घाटो रखंदमि। हीअ गिदामिड़ी जो पाणी हिन में मां विझां थी। तरे मां थोरो पाणी बचाए छॾींदा कयूं, छो त कॾहिं कॾहिं हिन में थोरी घणी वारी या काड़ी शइ थी सघे थी। सो हिन में टमाटर पियल आहिनि। ठीकु आहे। लूणु मूं विझी छॾियो हो, ऐं सावा मिर्च मूं तव्हांजे साम्हूं विधा आहिनि। असां हिनखे हाणे थोरो टचकाईंदासीं, हे जीअं पाणी जेको असां हींअर विधोसीं उहो पची वञे। उनखां अलावा हेॾा राई असांजी जीरे जी राई, थोरी मां बाहि तेज़ थी कयां छो त मुंहिंजी दाल तक़रीबन पची वई आहे, त सिर्फ़ु हिनखे हिकिड़ो टचको ईंदो त हीअ असांजी रेडी हूंदी। असां पोइ हिन में धाणा बि विझंदासीं ऐं हिनखे राई बि ॾींदासीं। ऐं उनखां अलावा इहो आहे त मिर्च ऐं लूणु मां जेतिरो ॿुधायां थी, तव्हां ज़रूरी न आहे त ओतिरो विझो, तव्हांजो पंहिंजो ज़ाइक़ो आहे, पंहिंजी पसंदि आहे, पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां, पंहिंजे ज़ाइक़े जे हिसाब सां विझो। हीअ बि हिकिड़ी हल्की फुल्की शइ आहे, चांवरनि सां बि खाई सघिजे थी, मानी सां बि खाई सघिजे थी। मुंहिंजी त तमामु घणी पसंदीदा आहे। असल में दालियूं ऐं सब्जियूं मुंहिंजी पसंदि जूं आहिनि, तंहिंजे करे मां सॼी उमिरि पचायूं त मुंहिंजा ॿार बि उन्हनि ते हिरी विया आहिनि, ऐं मूं कोशिशि करे उन्हनि खे अहिड़े क़िस्म जा खाधा खाराया आहिनि हमेशह। सो दाल ॾिसो था त असांजी तक़रीबन टचकणु लॻी आहे, ऐं हेॾा असांजी जीरे जी राई बि जेका आहे उहा तयारु पई थिए। सो मूंखे उमेदु आहे
त तव्हांखे हीअ रेसिपी वणंदी। हाणे हीअ ॾिसो धाणा हिन में मां विझां थी। धाणा ही मुंहिंजा इलाही कटियल आहिनि, हिन लाइ एॾा न विझंदमि, घटि विझंदमि। छो त ज़रूरी कोन्हे त सफ़ा साओ गाह करे खाइजे, छो त हद खां वधीक का बि शइ विझंदव न उहा मज़ो ॾियण जे बजाए पोइ तव्हांजो ज़ाइक़ो ख़राबु करे छॾींदी आहे। सो कोशिशि करे उन्हनि खे हिकिड़ी मुनासिबु मिक़दार में इस्तेमालु कयो। सो ईअं न थिए त उहो खाधो नज़र अचण जे बजाए रुॻो धाणा पिया नज़र अचनि ऐं साओ पियो नज़र अचे। सो अच्छा, हिन राईअ में असां गोल ॻाढ़ा मिर्च बि विझंदा आहियूं, नंढड़ा ॻाढ़ा मिर्च गोल, ठीकु आहे। सो जेकॾहिं उहे अवेलेबल हुजनि त ज़रूरु विझजनि। मां हीअंर ध्यानु कोन ॾिनो आहे, ॾिसां थी अगरि आहिनि त उहे मां पंहिंजी राई में शामिलु करे छॾींदमि। सो ऐं जेकॾहिं कंहिंखे तेज़ मिर्च वणंदा हुजनि त उहे गोल ॻाढ़ा मिर्च जेके आहिनि उहे टोड़े करे खाई था सघजनि। ही ॾिसो, ही यादि अची वियो मूंखे एंड टाइम ते, त मां हिन में इहो विझां थी। जल्दी हिन सां गॾु टिड़की वेंदा जीरे सां गॾु। ऐं हेॾो मुंहिंजी दाल ॾाढी चङी तरह बॉइल पई थिए, हिनजी बाहि मां बंदि थी कयां, छो त घणो करे आख़िरी मरहले ते जॾहिं मां धाणा विझंदी आहियां पोइ मां चाहींदी आहियां त धाणा घणा न पची वञनि। घणा पची वेंदा आहिनि त पोइ रंग ऐं ज़ाइक़ो ॿई छॾे वेंदा। ऐं हूअं त असां इलाही शयुनि खे दम में विझंदा आहियूं धाणा, उहे काफ़ी पची वेंदा आहिनि, पर हर शइ जो पंहिंजो पंहिंजो टाइम आहे धाणा शामिलु करण जो। सो हीअ मुंहिंजा मिर्च ऐं जीरो पची वियो आहे। असां राई ॾियूं था पंहिंजी दाल खे। हीअ पालक दाल, उमेदु आहे कि तव्हांखे पसंदि ईंदी। हिनखे तव्हां घुमाए छॾियो, मिलाए छॾियो। सो ट्राए कजो ऐं मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी, तव्हांखे पसंदि आई न आई, या तव्हां पचाई त घर वारनि खे कीअं लॻी। ऐं जेकॾहिं वणेव त वीडियो लाइक बि कजो, शेयर बि कजो। ऐं को बि सुवालु पुछिणो हुजे त तव्हां कमेंट में लिखी मूंखां पुछी सघो था। ख़ुशि हुजो। अलाह भाई।